सिविल अस्पताल मिठी शहर खां अब्दुल मनान जूणे जो यादि ॼाण खुट समुंड में बुॾी वियल तमनाउनि जी ॻोल्हा कंदे कुझु सारूं हीअं पचारे थो। फ़ानी रे फ़ानी दुनिया दमने हिकिड़ो लटे लोड़ लतीफ़ चए जोड़ींदे जानी हिकिड़ी कोडर बि कानी आहे सिर सभु कंहिं बशीर भाउ फ़ानी जान जे न फनाई तख़्ते तां तुंहिंजो पाण सभई हिकु ॾींहुं हलिया वेंदासीं ऐं रहंदो नालो धणीअ जो पर हिन हयाती जे गुलशन मां गुलाबनि जहिड़नि प्यारनि जा विछोड़ा सच त ॾाढो सताइनि था। असांजो भाइरनि जहिड़ो भाउ ऐं प्यारो दोस्त अताउल्ला जूणे जो मिठी शहर खां 11 किलोमीटर उतर तरफ़ ते ॻोठ सगरोड़ जूणेजा जो उहो मोहबत दिल माण्हू हो जंहिंजे प्यार पचारुनि खे पचारियां थो त आख़िर अहिड़े अंदाज़ सां लुड़क लड़ी था अचनि जे कहिड़ी ॻाल्हि ते वेही लिखां। संदसि अण मुदाए ते विछोड़े जो ॾुख अखियुनि में अणगणिया लुड़क अर्पे पियो आहे जिते हुन जा भाइर मिस्री रज़ाउल्ला बरकतुल्ला सनाउल्ला ऐं नेमतुल्ला समेत संस वालिद साहिब मोहम्मद अशरफ जूणे जो सोगवारनि जे आलम में ॿुॾल आहिनि। उते असीं सभई दोस्त जिन में ख़ासि तौर ते लाड़काणे ऐं सॼी सिंध मां असां चूंड दोस्तनि सुहिणी सोच ख़ूबसूरत अहसास ऐं ख़ूबसूरत ख़्यालु रखंदड़ साथियुनि जो हिकिड़ो व्हाट्सअप ग्रुप ठाहियो हो सिंधी संगत ग्रुप। छा त रातियुनि जूं रिहाणियूं हूंदियूं हुयूं। असां जूं लाड़काणे जा कुझु दोस्त जिन में सदाम जूणे जो अब्दुल वहीद जूणे जो प्रोफेसर अब्दुल कादिर मोहम्मद हसन जूणे जो अली नवाज़ जूणे जो ऐं ॿिया बि केतिरा सारा दोस्त उन वरी ख़लीफ़े क़ासिम खां जान मोहम्मद जूणे जो ही सभु संगती राति विला जे रंगनि में जॾहिं व्हाट्सअप ग्रुप ते रूह रचनियूं करणु लॻंदा हुआ त सच त असां सभिनी जूं उहे कुर्ब कचहरियूं ॿुधंदे ॿुधंदे शायदि सितारा बि माठ पइजी वेंदा हुआ ऐं ॻाल्हियुनि जा ॻोठ अरिजी वेंदा हुआ असांजे हिन सोशल मीडिया ग्रुप जे रूप में। सिंधी संगत ग्रुप में ॼण सुञ थी वई आहे अताउल्ला तोखां पोइ। सिंधी संगत ग्रुप में ॼण सुञ थी वई आहे अताउल्ला तोखां पोइ। हयाती ऋण राओ ऐं रुञ थी वई आहे अताउल्ला तोखां पोइ। छेलनि ऐं चौपाए माल जे शाह कारीगर अताउल्ला जूणे जो न रुगो छेलनि ऐं चौपाए माल जो कारोबार हो पर सच तुंहिंजे हलण जा अंदाज़ रूह परबरायूं ऐं पुरज़ोर अहसासनि सां गॾु मोर टहकनि जहिड़ा सभई अंदाज़ ईअं लॻंदा हुआ खिले त ॼण लार माखीअ जी हले त ॼण मोर पियो झूमे। ऐं हुन मोकिलाइण खां अॻु सच त असांखे किथे ॿुधायो हो त का हाणे हयाती थोरी बची आहे। हुन सां मिलण लाइ सचपच त दिलियूं अॼु बि तड़पनि थियूं। ज़िंदगी जूं 28 बहारूं माणींदड़ ही सखी दिलि माण्हू ऐं उसूलनि जो पाबंद असांजो भलो भाउ सचपच अदा बशीर त हूअं हरूं भरूं पंहिंजे बिरादर जे माण्हुनि जे घर कॾहिं बि लड़ी कोन वेंदो हो पर मरण खां हिकु ॾींहुं अॻु सॼे ॻोठ में घर घर वियो। शायदि हुन ॼाणी वरितो हो त हयाती थोरड़ी आहे ऐं हुन इहो बि ॼाणी वरितो बशीर भाउ त असां सां कचहरियूं करियो दोस्तो हलिया वेंदासीं ओचितो ओचितो। अखियुनि जो ई ठार असां खां यार असांजो छा विछड़ियो आहे। रातियूं रुञ थी वियूं आहिनि पंहिंजाइप जा अहसास भाइर ने पीउ सां गॾिजी हुन उन ई राति गॾु मानी बि खाधी हुई भिटाए चवाणी त जेके रंग रंगीन से खुंभ खटी खणी विया तॾहिं वारियो नीन माण्हू मेरा कपिड़ा। मैट्रिक ताईं तालीम हासिल कंदड़ हिन गुलाबी अहसासनि वारे असांजे यार अताउल्ला जो ॻोठ जे मेन चौराहे ते हिकिड़ो रेज़की दुकान बि हुयो। छा त रेज़की दुकान उन चौराहे ते दोस्तनि जा मेला मता पिया हूंदा हुआ। साम्हूं 1 साल अॻु हुन पासे में पंहिंजो घर बि ठारायो हो। उन घर में शिफ्ट बि थियो हो। ख़ूबसूरत घर बहितरीन रोज़गार उनखां पोइ छेलनि ऐं चौपाए माल जो वापारु हर कंहिंसां ख़ैर खाई ऐं नेक नियती सां हलण वारो असांजो ई दिलि घुरियो दोस्त मेलो मचायो वेठो हूंदो हो। ऐं पोइ अलाए त कंहिंजी नज़र लॻी वई बशीर भाउ
हिन असांजे गुलनि जहिड़े यार जे मुक़दर जो सिकंदर अलाए कीअं फिटो। तक़दीर हिकिड़ो तीर हयो, अचानक असांजो यार अताउला असां खां विछड़ियो। बशीर भाउ, जंहिं राति हुनजो विछोड़ो थिए थो उन राति बि असीं व्हाट्सएप ते सभई दोस्त गची कचहरियूं कयूं था। ऐं ॿियो त सची ॻाल्हि इहा बशीर भाउ त अताउला कॾहिं बि कंहिंसां को ॿाड़ो कोन ॿोलियो। ख़ासि तौर ते अमानुल्ला ऐं ख़ालिद हुन सां हर वक़्तु गॾु हूंदा हुआ। हू हुननि जे अखियुनि जो ठार लॻंदो हो। अॼु बि उहे ॾाढो हुनखे सारींदा आहिनि। ऐं पोइ बशीर भाउ देर ताईं थियल असांजूं रिहाणियूं आहिस्ता आहिस्ता उन राति बि दोस्तनि कचहरी कंदे कंदे मोकिलाईंदे राति 12 वॻे धारे असीं सभई मोकिलाइण वारा हुआसीं। ऐं हुन चई ॾिनो, अब्दुल मनान, तूं जेको आवाज़ु डिलीट करे छॾीं थो इहो न कंदो कर यार। साद कहिड़ो बका। ऐं यादि अथमि त आख़िर ताईं सगरोड जा कुझु दोस्त अमानुल्ला जुनेजो, अताउला ऐं मूं अब्दुल मनान आख़िर ताईं कचहरी कई हुई। रंगीन हयाती जो सफ़र यादि कंदासीं, हिकु शख़्स जे अखियुनि जो असरु यादि कंदासीं, जीवन जी ततल भूअ ते जो छांवरो रहियो ते यार जे वारनि जो ककर यादि कंदासीं। ऐं पोइ राति राणे ऐं मूमल जे राज़ जा अंदाज़ बदिलाया हुआ। तक़रीबन राति 2 वॻे धारे अताउला खे दिलि जो सूर थी पियो हो। हुन पंहिंजी घरवारी खे सॾु कयो हो, भाउ रज़ाउला खे सॾियो हो ऐं सौटु अली ग़ुलाम खे सॾियो हो। हुननि खे चयाईं त जल्दी करे गाॾी कढो ऐं पाण जल्दी विज़ू करे निमाज़ पढ़णु लॻो हो। फौरन ई निमाज़ पढ़ी हुन चयो त चांहि चुको पी वठो, मथां राति टाणे तव्हांखे किथे निंड लॻे ऐं शहरनि में चांहि हींअर न मिलंदी। बसि ॻाल्हियूं कंदे हुनजा लिङ साणा थी विया हुआ। ऐं राति पोलारुनि में सचपच त पोइ परॾां विख वधाईंदड़ राति असांजे मथां रुञ खणी आई हुई। तक़रीबन 5 थिया हुआ, मूंखे फ़ोन आयो हो ऐं उन ई बेल आउं जीअं हुननि जी कॉल अटेंड करे हुननि खां हाल वाल वठां थो त हुननि चयो हो, यार अताउला जी तबियत इलाही ख़राबु आहे, तूं जल्दी अस्पताल अच। सर्दी सियारो, गाॾी चालू कोन थी। तकड़ में बसि ईअं पहिरें प्यादो निकिरी पियोसि सिविल अस्पताल मिठी ते, जिते मुंहिंजी पिणु ड्यूटी आहे। हू जल्दी पहुता हुआ। मूं छा ॾिठो, अताउला जे जिस्म मां साह हलियो वियो हो। मूं फौरन ई वञी डॉक्टर खे उथारियो हो ऐं डॉक्टर इहो चई मूंखे ॿुधाए छॾियो त हा, हाणे ई पंहिंजो न आहे रहियो। सचपच बशीर भाउ, दिमाग़ टुटी वियो हो, दिलि टुटी वई हुई, ॼण पेरनि हेठां ज़मीन खिसकी वई आहे ऐं मथां आसमान रही पियो आहे। ऐं पोइ बशीर भाउ, ऐं राति जो हुन पीउ खे कहिड़ो फ़ोन करे ॿुधायां जेको शुगर ऐं हार्ट जो पेशेंट हुयो। बशीर भाउ, सची ॻाल्हि इहा आहे त बसि छा कयां छा न कयां सोचनि जे गहरे समुंड में ॿुॾी वियो हुअसि। ऐं पोइ हा बशीर भाउ, बसि मूं त पंहिंजे होश हवास खे विञाइण खां पोइ हुन जे बेहाल भाइरनि खे तड़पंदो ॾिसी वरी बि होश संभालियो हो। ऐं मूं अताउला जे सहुरे खे फ़ोन कयो हो, चई ॾिनो हो तुंहिंजी तबियत इलाही ख़राबु आहे, असां ॻोठ पिया अचूं। हुन इहो सम्झो हो त शायदि वापारु करे थो, किथे हुनजी तबियत उन ई करे ख़राबु थी आहे जो हुन किथे मोटरसाइकिल तां धकु न खाधो हुजे। पर ईअं कोन हो बशीर भाउ, सभु कुझु विञाए चुका हुआसीं सगरोड जी मिटीअ ते। ऐं पोइ जीअं डाबड़ो खां एम्बुलेंस हिन ॻोठ ॾांहुं लथी हुई, पर पोलार में पखियुनि पुकारियो हो, असांजूं तमनाऊं लुटियल हुयूं। सगरोड जे पटनि ते जीअं एम्बुलेंस सायरन वॼाए पहुती हुई त ज़ारो कतार लुड़क लड़ी पिया हुआ, मातम अची वियो हो, थर उदास थी वियो हो, ॾहर उदास थी पिया हुआ ऐं तमना उदास थी वियूं हुयूं, दिलि उदास थी पई हुई। ऐं पोइ रहिजी विया हुआ कुझु लुड़क। अॼु असांजो ग्रुप वीरान थी वियो आहे। अॼु हुन चौराहे ते वञा थो त सुञ रुञ नज़र अचे थी, रुॻो अताउला जूं यादूं आहिनि जिन खे पचारियां थो भिटाए जिन्हनि सिटुनि सां त वटां जीअं वियाम वरी नज़र ई न आया। वटां जीअं वियाम वरी नज़र ई न आया, सुननि सुपेरनि खे ॾिठे ॾींहं थियाम, अला कीअं हुयाम ऐं हाणे कीअं था सुपरी।
सचमुच बशीर भा ॾाढो रोंदो आहियां, तकलीफ़ मां गुज़रूं पिया, पर छा कजे। हा, मुक़दर खे कहिड़ियूं मयारूं ॾिजां। तू छोड़ा समय ज़माना, हर ज़माना, हर ज़माना, तू लुटा से खुशिये जा खजाना, हर ज़माना, हर ज़माना।